अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼु आया आहियूं असां छांहिनि जे फ़सल में ऐं तव्हांखे असां ॾसींदासीं त जेके मालिक आहिनि असां उन्हनि खे बि वञूं पिया हाणे। असां हे दोस्तनि जा आहियूं भाऊ, हे छांहियूं तव्हां ॾिसी सघो था। ऐं ही पहिरियों टमाटा पोखिया पिया आहिनि। हा ॿुधा भाऊ ही टमाटो आहे, ही छाही आहे। हाँ ही छाही आहे, ठीक है। हिन ते वॾी महिनत थी थिए। हाणे अचो त मां तव्हांखे हुननि जे मालिक सां मिलायां जेको हिन महिनत करे ऐं पंहिंजो छाही ठाही आहे। हा हाणे तव्हां इहो ॿुधायो हिन ते घणो ख़र्चु कयो अथव? हिन ते ख़र्च 4 एकड़नि ते कयो आहे, 15-16 लख थियो आहे 4 एकड़नि ते। अच्छा 15-16 लख। हा पानी जी ज़रूरत आहे ॾाढी। अच्छा पानी न हुजण जे करे माल माना नुक़सान थींदो? हा पानी कोन्हे त माल, पानी हुजे हा त 10 किलो 15 किले जो दाणो थिए हा। हींअर पानी न आहे त किलो 2 किलो थियो आहे, 1.5 किलो थियो आहे। मतलब ही ईअं थियो आहे? हा इहो थियो आहे। पानी हुजे हा त इहो 10-15 किले जो थिए हा। पोइ त नुक़सान में आहे। इहो नुक़सान में आहे। टमाटो थिए हा, टमाटो बि न थियो आहे। पानी जी ॾाढी ज़रूरत आहे। अच्छा पोइ हाणे तव्हां गवर्नमेंट खे कुझु चवंदव त पाणी जे बारे में? बस गवर्नमेंट इहो कोशिशि कर पानी मोकिले त वॾी महिरबानी थींदी। असां लुड़ी विया आहियूं सफ़ा, छा कयूं। पानी जी वॾी ज़रूरत लॻी पई आहे, पानी आहे कोन। पाणी अची वेंदो, पाणी अची वेंदो। असरदारी बीमार थियो आहे न तकरीबन